अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन के मेज़बान सारंग जोयो पर समूरनि दोस्तन के भलीकार ऐं उन खां अलावा सिंधी अदबी संगत कराची शाख के मेंबर की हैसियत में मां सभिनी दोस्तन के भलीकार कयां थो ऐं गुज़ारिश कंदुसि मां सारंग जोए खे त पंहिंजो मज़मून पेश करे। सारंग जोयो बुनियादी तौर ते सिंध के अंदर जेको ही घोटकी वारो जेको वाक़ियो थियो मज़हब के नाले ते हीअ जॾहिं हिन रियासत जो बुनियाद विधो वियो ऐं उन खां अलावा जॾहिं आलमी दुनिया सोवियत यूनियन के तोड़ण जो इरादे के तहत हिन खिते में तालिबान के जन्म ॾिनो त साईं जीएम सैद वियना कॉन्फ्रेंस में 1952 में हिकिड़ी तकरीर कई हुई ऐं उन में सॼी दुनिया के ख़बरदार कियो त तव्हां जेको सोवियत यूनियन के तोड़ण जे लाइ ही दहशतगर्दी ऐं मज़हबी इंतहा पसंदनि जी नर्सरी जो बिज छिटियो आहे उहो बिज अॻियां हली वण थींदो ऐं उन वण मां सॼी दुनिया खे ख़तरो पैदा थींदो ऐं सॼी दुनिया जेकी आहे उहो रत में बुॾल नज़र ईंदी। सो साईं जी उहा अकथी हक़ीक़त में असांजे साम्हूं आहे। घोटकी वाक़ियो या दुनिया में जेका हालत आहे मज़हबी इंतहा पसंदी जी उहा असांजे साम्हूं आहिनि। सो उन पस मंज़र में मूं हिकिड़ो तासुराती मज़मून लिखियो आहे जेको आउं तव्हां दोस्तनि जे साम्हूं रखां थो। उनवान आहे सिंध में वधंदड़ इंतहा पसंदी ऐं सिंध जो रोशन मुस्तक़बिल। साईं जीएम सैद 1952 ईस्वी में वियना कॉन्फ्रेंस में आलमी बिरादरी के ख़बरदार कयो त जेको मज़हबी इंतहा पसंदी जो बिज अॼु अवां सोवियत यूनियन के तोड़ण लाइ छटे रहिया आहियो सुभाणे उहो वधी वण जी सूरत में हिन खिते समेत समूरी दुनिया लाइ ख़तरो साबित थींदो। अॼु जूं आलमी हालतूं 100 सैकड़ो साईं जीएम सैद जे कयल अॻकथीअ मूजिबि आहिनि जिते फ्रांस खां वठी जर्मनी बर्तानिया अमेरिका अरब लीग जे मुल्कनि जहिड़ोकि सऊदी अरब शाम यमन लिबनान इराक ईरान अफ़गानिस्तान समेत हिन खिते में पिण मज़हबी शिदत पसंद कार्रवायूं ज़ोर ऐं शोर सां जारी आहिनि। जिन कार्रवायुनि में इस्लाम जहाद ऐं तौहीन रिसालत जे नाले में हज़ारे आम इंसाननि जो क़त्लेआम ऐं संदन मज़हबी इबादतगाहुनि मंदिरनि कलीसाउनि इमाम बारगाहुनि ऐं मस्जिदुनि जी भञराह जारी आहे। सिंध वतन घणे क़दुरु अहिड़ियुनि कार्रवायुनि खां कुझु क़दुरु महफ़ूज़ हो पर गुज़िरियल ॾहाको सालनि खां हिकु मुनज़म रियासती साज़िश ज़रिए सिंध अंदरि जहिड़ी तरह सां मदरसनि जो ॼार विछायो वियो आहे ऐं जहिड़ी रीति इंतहा पसंद ऐं दहशतगर्द हाफ़िज़ सईद जहिड़नि माण्हुनि खे रियासती प्रोटोकॉल ॾेई सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वॾा जलसा कराया पिया वञनि जंहिंखे हिन वक़्तु आलमी दबाव तहत ड्रामाई अंदाज़ में नज़रबंद त कयो वियो आहे या जहिड़ी रीति मियां मिठूअ जहिड़े इंतहा पसंद ऐं कातिल माण्हू हथां बार बार सिंध जे असलूकनि वारसनि खे बेदर्दीअ सां मज़हब जी आड़ में मारियो पियो वञे ऐं उन्हनि जे हथां जहिड़ी रीति सिंधी हिंदुनि जी नियाणियुनि खे जबरी तौर अगवा करे संदन मज़हब मटाया पिया वञनि ऐं या वरी जहिड़ी रीति ताज़ो कुझु ॾींहं अॻु घोटकी अंदरि हिकु फ़र्ज़ शनास ऐं अदब दोस्त प्रोफेसर नोतनमल मथां हिकु नाबालिग पंजाबी छोकिरे खे इस्तेमालु कंदे तौहीन रिसालत जो इल्ज़ाम लॻाए सिंध पब्लिक स्कूल ऐं मंदिरनि जी भञराह कई वई आहे या सिंध जे सेक्युलर रूह खे ज़ख़्मी कंदड़ इंतिहाई ख़तरनाक साज़िश आहे। उन जी जेतिरी बि मज़म्मत कजे उहा घटि आहे। जसो जे सिंध जे साञावंद माण्हुनि ऐं सिंध जी क़ौमपरस्त पार्टियुनि खे जिन वक़्त सिर घोटकी पहुची सिंधी क़ौम जे अटूट हिसे सिंधी हिंदुनि खे आथत ॾिनी ऐं जस्तो ॼाण घोटकी जे उन्हनि सुजाग ज़हननि ऐं क़ौमपरस्त कारकुननि खे जिन सॼी राति मंदिरनि में सिंधी हिंदुनि सां जागी उन्हनि खे तहफ़ुज़ ॾिनो इन जहालत सां मुहाॾो अटकाइण लाइ इहो ई सेक्युलर जज़्बो असांखे खपे ऐं उन जज़्बे इहो साबित कयो त सिंध अञा साईं जीएम सैद ऐं हैदर बख्श जतोई जे फ़लसफ़े खे विसारियो न आहे। उन जे बावजूदि बि असांखे सुजाग रहण जी तमामु घणी ज़रूरत आहे छो त हीअ रियासत जहिड़ी रीति अॼु ॾींहं ताईं मुनज़म तरीक़े सां सिंध जी कुंड कुड़छनि ऐं मदरसनि जा ॼार विछाए रही आहे ऐं जहिड़ी रीति स्कूल खां वठी यूनिवर्सिटी ताईं मुद्दे ख़ारिज मज़हबी इंतहा पसंदीअ ते बदल निसाब पढ़ाए रही आहे। हक़ीक़त में रियासती इदारनि इंतहा पसंद क़ुवतुनि पारां इहा हिकु ख़तरनाक नज़रियाती जंग असां मथां मुसलत कई वई आहे। उन जंग खे असां सेक्युलर रिवायतुनि खे हथी ॾींदे ऐं साइंसी सोच जी अमली तौर ते पखेड़ सां ई मात ॾेई सघूं था।
उन लाइ आउं सिंध जे सेक्युलर सोच रखंदड़ तरक़ी पसंद आज़ादी पसंद जमहूरियत पसंद समूरनि धुरनि खे अपील थो करियां त अचो मिड़ी मुठ थियूं ऐं सिंध खे हिन इंतिहा पसंदीअ जे आड़ा मां ॿाहिरि कढूं, जंहिं लाइ असांखे अमली तौर ते मुद्दे ख़ारिज ऐं मज़हबी इंतिहा पसंदीअ ते जोड़ियल तालीमी निसाब खे ख़तमु करे उन जी जाइ ते तरक़ी पसंद जदीद साइंस ऐं टेक्नोलॉजी जे बुनियाद ते निसाब जोड़े सिंध जे शागिर्दनि खे पढ़ाइण लाइ किरदारु अदा करणु घुरिजे ऐं उन सां गॾोगॾु मज़हबी इंतिहा पसंदी जी नसरियुनि जो किरदारु अदा कंदड़ समूरनि मदरसनि खे बंदि करण लाइ पिणु मज़बूत तहरीक हलाइणु घुरिजे ऐं हिन बुनियाद पर रियासत जे क़ैद मां मज़लूम ऐं ग़ुलाम बणियल क़ौमुनि जी आज़ादी लाइ अमली किरदारु अदा कयो वञे ऐं उन्हनि क़ौमुनि जो निज़ाम सेक्युलरिज़म सोशलिज़म जमहूरियत ऐं जदीद कॉम्परसी जे बुनियाद ते रखियो वञे त अहिड़नि वाक़िअनि खां हमेशह लाइ जान आजी थी सघे थी। तेसीं ताईं असांखे इजाज़त ॾींदा, वरी हिकु नए मौज़ू सां ऐं नई गॾिजाणी सां हाज़िर थींदासीं। तेसि ताईं पंहिंजे मेज़बान सारंग जो खे इजाज़त ॾींदा। सिंध सलामत, साथ सलामत। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।